अॼु जेका असां कढ़ाई ठाहियूं था उहा मुंहिंजी इलाही फेवरेट आहे। उन में मसाला तमामु लिमिटेड आहिनि ऐं एतिरो उनजो टेस्ट ज़बरदस्त आहे त मां तव्हांखे छा ॿुधायां। जॾहिं तव्हां ट्राई कंदव पंहिंजे किचन में त पोइ इनजो तव्हांखे आइडियो थींदो त वाक़ई जेका रेसिपी आहे उहा लाजवाब आहे। चरसी कढ़ाई अॼु असां तयारु कंदासीं ऐं तुरई जी भुजिया तयारु कंदासीं, या उनजी भाॼी तव्हां चओ उहा अॼु तयारु थींदी। गर्मीअ में लौकी, तुरई, भिंडी इहा इलाही असांखे मार्केट में नज़र ईंदी आहे ऐं लाइट सब्ज़ी आहे, सुठी लॻंदी आहे। त अॼु इहे ॿई जेके रेसिपीज़ आहिनि उहे असांजे मेन्यू में आहिनि, त इनखे स्टार्ट कंदासीं। थोरी मां तव्हांखे अवल डिटेल ॿुधाईंदी हलां त जेका तुरई आहे उनखे तव्हां छिले करे ऐं उनजी कटिंग करे रखो ऐं इनजो जेको हिकिड़ो टमाटनि जो मसालो आहे उहो अलहदा सां तयारु कंदासीं। ऐं मां पंहिंजे स्टाइल में ठाहींदमि, थोरा घणा टमाटा विझी करे तुरई ज़बरदस्त तयारु थींदी आहे। जेकॾहिं मसालनि जी ॻाल्हि कयूं त लूणु, हेड्र ऐं ॻाढ़ा मिर्च, दैट्स इट। इहे मसाला हिन में वेंदा ऐं इन में असां ऐड कंदासीं ज़ीरे जो भगार ॾेई करे टमाटा, लूणु, ॻाढ़ा मिर्च ऐं हेड्र ऐड करे इन जो मसालो तयारु थींदो। इन सां गॾोगॾु जेका अॼु चरसी कढ़ाई थी ठहे उन में असां ऐड कंदासीं चिकन। साबित टमाटनि जो उन में इस्तेमालु थींदो, साबित टमाटा कट करे उहे असां उन में ऐड कंदासीं। लूणु शामिलु कंदासीं, थूम ऐं अदरक जो पेस्ट उन में वेंदो। जीअं ई टमाटा थोरा सॉफ्ट थी वेंदा उनजी स्किन तव्हांखे हटाइणी आहे ऐं टमाटनि खे थोरो मैश कंदासीं। चिकन बि थोरी ॻरी वेंदी, टमाटा ज़बरदस्त तरीक़े सां ॻरी वेंदा। पोइ तव्हां लास्ट में हुन में जेके सावा मिर्च आहिनि उहे ऐड कयो, थोरा सावा धाणा तव्हां हुन में शामिलु कयो ऐं उनखे भुञी करे उन कढ़ाई खे तव्हां सर्व कयो। ऑप्शनल आहे, जेकॾहिं तव्हां थोरो पिसियल गरम मसालो लास्ट में ऐड करणु चाहियो त उहो ऐड करे सघो था। सभिनीनि खां अवल छा था कयूं त जेका चरसी कढ़ाई आहे उनजे लाइ चिकन ऐं जेका असांजा टमाटा आहिनि उन्हनि खे पचण जे लाइ रखंदासीं। त मां हिकिड़ी कढ़ाई थी खणा थोरे वॾे साइज़ जी। चलो जी, हे अचे वई असां वटि हिकिड़ी कढ़ाई। थोरो इनखे वाइप आउट कंदासीं ऐं इन में मां ऐड कंदमि चिकन ऐं गॾोगॾु टमाटा। थोरो उन्हनि खे कट ॾींदासीं मथां ऐं कट ॾियण सां असांखे फ़ाइदो इहो थींदो त जॾहिं मां उनजी स्किन रिमूव कंदमि त उनजे लाइ असांखे आसानी थी वेंदी। अच्छा, इन में असां ऐड था कयूं खोड़ सारा टमाटा। त जेको हुनजो मथियां हार्ड हिकिड़ो पार्ट हूंदो आहे न उन्हनि खे कढी छॾींदासीं। त हे वॾे साइज़ जा मां वटि टमाटा आहिनि 5 खां 6। अच्छा, हे जेको पार्ट आहे न हिन जो मथियां इहो असां डिस्कार्ड था कयूं, छो त हे ॻरंदो बि न आहे। त बहितर आहे त इनखे तव्हां कढी हिकिड़े पासे ते रखो। बसि इहो पार्ट कढी करे थोरो इनखे हिकिड़ो निशान ॾींदासीं ऐं निशान ॾियण जो मक़सदु इहो ई आहे त जॾहिं असां हिनजी स्किन रिमूव कंदासीं न त उहा असांजे लाइ आसानी थी वेंदी। तमामु टमाटा ईअं ई करे असां कंहिं बि जेका कणशी आहे तव्हांजी उन में ऐड कयो। मथियों पार्ट हटायूं था ऐं थोरो कट ॾेई असांजा जेके टमाटा आहिनि उन्हनि खे कुक कंदासीं। ज़बरदस्त क़िस्म जा ॻाढ़ा सुर्ख करियल टमाटा इन में इस्तेमालु कजो। ग्रेवी तव्हांखे घणी खपे त टमाटनि जी मिक़दार तव्हां घणी ऐड करे सघो था। ऐं मोस्टली इहो ई थींदो आहे त असांजी दिलि चवंदी आहे त ऊटी या चिकन सां गॾु थोरी ग्रेवी हुजे खाइण जे लाइ। त मां थोरी सुठी मिक़दार में इन में जेके असांजा इहे तक़रीबन 5 खां 6 इहे असां हिन में ऐड था कयूं। स्टोव अञा मां ऑन न कयो आहे। टमाटा ऐड कंदासीं, चिकन शामिलु कंदासीं। स्टार्टिंग में ई मां इन में ऐड कंदमि लूणु, त जीअं जेका असांजी चिकन आहे लूण सां गॾु पचंदी त रुखी फिकी न लॻंदी, ज़बरदस्त उनजो फ्लेवर अचे वेंदो। चलो जी, हे अची विया असांजा टमाटा अची विया। मां इन में ऐड थी कयां थोरो पाणी। चलो जी, पाणी बि तव्हां पंहिंजे हिसाब सां। अच्छा, इनखे थोरो तेज़ बाहि ते ई पचाईंदासीं। त हिन में ऐड कयोसीं तक़रीबन 1/2 लीटर पाणीअ जो हिन में शामिलु कयोसीं ऐं मां इन में ऐड थी कयां चिकन, जंहिंखे तव्हां सुठे तरीक़े सां वॉश करे। ये अची वई असांजी
हाणे असां स्टोव खे कंदासीं ऑन। चलो स्टोव असांजो थी वियो ऑन ऐं हिकिड़ो टमाटो मां हिन में ॿियो बि ऐड कयां। शामिल कंदासीं लूणु, थूम ऐं अदरक जो पेस्ट। एतिरी देरि ताईं कुक कंदासीं त थोड़ा टमाटा ॻरणु शुरू थी वञनि ऐं जीअं ई टमाटा ॻरणु शुरू थी वेंदा त पोइ कंहिं बि टोंग जे मदद सां या कोई बि तव्हां कांटो खणी सघो था, उन सां गॾु असां इन जी जेका स्किन आहे उनखे रिमूव कंदासीं। अच्छा, इन में ऐड था कयूं लूणु ऐं थूम ऐं अदरक जो पेस्ट। बल मां इन में शामिल कंदमि लूणु हस्बे ज़रूरत। हिकिड़ो टेबल स्पून ऐड था कयूं लूणु ऐं थूम ऐं अदरक जो पेस्ट। चलो जी, हे हिन में अची वियो ऐं इनखे ॾियूं था थोरो ढक।